अस्सलाम वालेकुम भाई। बिस्मिल्लाह कुछ खैर। बिस्मिल्लाह बड़ बिस्मिल्लाह। दादा कुछ नहीं कह रहा बा ठीक ठाक थी दादा कुछ नहीं कह रहा दे हाल हलवा हिते दारा हो जाता हां हिते घणो वर्षो तव्हांखे थियो आहे हाँ तकरीबन असांजी यादगिरी कोई ते अच्छा मन तव्हां यके हिते आयो भला हिते कुझु तव्हांखे को सहूलियत या को परेशानी तकलीफ़ थिए थी कंहिं ॻाल्हि जी असे कोने मज़ो कोन्हे माना को भला बीमारी बड़ी हला अपना ॾेको थिए थो पोइ तव्हां छा था कयो केॾां था वञो वाही घणा ॾींहं लॻंदा आहिनि वाही में अगरि को गाॾी वाॾी आहे तव्हां वटि गाॾी कोन्हनि छा आहे गाॾी बि कोन्हे थोरो ज़ोर सां ॻाल्हाए चाचा अच्छा माना पोइ तव्हां हिते सहूलियत माना कुझु बि न आहे हीअ जो अरबों रुपयो खरबों रुपया इहे अचनि था हिन जा बजट गोरखल स्टेशन ऐं रस्तो बि हालत असां पोयां ॾिठोसीं तमामु ख़राबु आहे मथे वञी ख़बर पए रस्तो बि न आहे अच्छा मथे माना हीअं रस्तो सॼो मथे हींअर असां वञूं था ॾिसूं था हींअर तव्हां मिली आयो पोइ हे साईं चाचा हिते वेठा आहिनि हिननि खे सदी थी आहे हिननि जो चवण ते हिते असांखे कुझु बि सहूलियत न अला अपनारे का बीमारी बड़ी का गाॾी नथी मिले हिते असांखे अस्पताल जी सहूलियत आहे कोन्हे अस्पताल वग़ैरह को ठहियो मथे गोरख रस्ते में हेठि या मथे कोने वाही पंदी आहे सवारी कोने गोरख डेवलपमेंट जी तरफ़ां का बि सहूलियत कान्हे का तव्हांजे लाइ हिते को बि अस्पताल वग़ैरह न आहे कुझु बि न को विच ते रस्ते ते न मथे हेठि पोइ माण्हू जो एक्सीडेंट थियनि था किरनि था उन्हनि जो छा थो थिए पोइ उन्हनि खे वाही पहुचायूं था पहुचनि था सही आहे रस्ते में दम ॾियनि था पोइ उन्हनि जी मर्ज़ी माना हिते हिननि जो चवणु आहे जेके हिते माण्हू किरनि था एक्सीडेंट थियनि था जे अगरि हुननि जी हयाती आहे वाही पंहिंजी शहर ताईं तक़रीबन 50 किलोमीटर तां परे आहे अगरि जे हुते पहुचनि त सही आहे न त रस्ते में अला वाही था करनि वाही पांदी जे हॉस्पिटल में का बि इमरजेंसी जी सहूलियत कान्हे का उते जेको आहे सो 28 डॉक्टरनि खां जेको हल्को फुल्को ट्रीटमेंट करायो थो वञे बस उते वाही पांदी में हल्को फुल्को ट्रीटमेंट कराए वरी उन्हनि खे देखनि था अॻिते बाबा वञो हैदराबाद वञो कराची वञो नवाबशाह वञो हेॾां वञो केॾां पर हिते माना को बि सहूलियत न आहे पोइ बि शाबस आहे वीचारनि खे हिते सॼी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं आईंदे सुठी सुठी वीडियो ॾिसण जे लाइ गोरखल स्टेशन जो पूरा वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु दॿायो ताकी जीअं मुंहिंजो नओं वीडियो अचे तव्हां ताईं आराम सां पहुची सघे ओके अल्लाह हाफ़िज़